जॾहिं मुझे सुने हबीब मक्का मुकर्रमा जे अंदर ऐलान नबूवत फरमायो अक्सर करे गरीब गरीब महबूब जे दीन ते आया मक्के वारनि उन्हनि ते तरह तरह जूं अज़ियतूं ॾियणु शुरू कयूं उन्हनि खे क़िस्मे क़िस्मे जा इज़ाव ॾियणु शुरू कया हबीबनि जो हुकुम मिलियो त ए मुंहिंजा ग़ुलाम तव्हां हिजरत करे हबशा ॾे हलिया वञो हबश जो बादशाह नजाशी अब्दुल वारो इंसाफ वारो बादशाह हुआ तव्हां उन्हे वटि वञी पंहिंजे दीन ते आज़ादी सां अमल कयो साईं महबूब जा ग़ुलाम बादशाह नजाशी जे मुल्क में हबश में वञी पहुता पोइ उते आज़ादी सां निमाज़ भी पढ़नि पिया ज़िक्र भी कनि पिया का न का रंड न का रोक मक्के में अगर को नमाज पढ़े तो काफर उन्हें के अज़ियतूं ॾींदा हुया अगर को कलमो पढ़े काफर उन्हें के मारींदा तकलीफ़ूं ॾींदा हुया पर हाणे ही चंद ग़ुलाम मुझे सोने हबीब जा हबश में पहुता आहिनि पर मक्के वारनि खे वरी इते बि करार न आयो इतों वफ़द मोकिलियूं पंहिंजा चङा मुड़स मोकिलियूं हबश जे बादशाह वटि हबश जे बादशाह वटि मुलाकात जो टाइम मिलियो जेॾीमहिल ही नजाशी जे दरबार में पहुता चयूं त सही असां ॾाढे अमुन ऐं सुकून में पे रहियासीं मक्के जो शहर सरज़मीन हरम ॾाढे सुकून में हुयासीं हाणे हिकिड़ो माण्हू असां में पैदा थियो आहे जेको चवे थो मां नबी आहियां सो बेवकूफ़ माण्हू उन जे पोयूं लॻी पिया आहिनि चएसि चरिया आहिनि बेवकूफ़ उन्हनि ईमान आंदो आहे मुहम्मद जे मथां पोइ असां उन्हनि खे चयोसीं त असांजो अबाणो दीन छॾे ॾिनो अथव पोइ असां को भॼी अचे हिते तव्हां वटि वेठा आहिनि तव्हांजे मुल्क हबश में अची वेठा आहिनि असांजे सरदारनि असांखे अॻुवान बणाए तव्हां ॾे मोकिलियो आहे त इहे माण्हू असांजा असांखे वापसि ॾियो त वठी वञो नजाशी चयो बादशाह चयो त जेकॾहिं मुंहिंजे मुल्क में आया आहिनि त मां महिमान नवाज़ आहियां पंहिंजे महिमाननि खे ईअं तव्हांजे हवाले कोन कंदुसि अवल उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधणु चाहियां थो त उहे छा था चवनि चइजे तूं छा उन्हनि खे ॿुधंदे त बेवकूफ़ माण्हू आहिनि उन्हनि खे छा ॿुधंदे की न ईअं कोन्हे जेसी ताईं उन्हनि जी ॻाल्हि न ॿुधंदुसि तेसी ताईं तव्हांजे हवाले न कंदुसि मुस्नद अहमद बिन हंबल जी हदीस आहे अम्मा उम्मे सलमा साइण जी रिवायत करे त नजाशी जो न्यापो पहुतो त सुभाणे मुसलमाननि खे मुंहिंजी दरबार में पेश कयो वञे हाणे उहो ईसाई हुयो बादशाह ईसाइनि जो अक़ीदो आहे त टे ख़ुदा आहिनि तसलीस जा क़ाइल हिकिड़ो अल्लाह पाण बीबी मरियम अल्लाह जी ज़ाल ऐं हज़रत ईसा अल्लाह जो पुटु इहो ईसाइनि जो अक़ीदो अॼु ताईं बि ईसाइनि जो अक़ीदो टिनि ख़ुदावनि जो आहे टे मबूद मञंदा आहिनि पर इस्लाम तो चवे त अल्लाह हिकु आहे न उन खे ज़ाल आहे न उन खे पुटु आहे न कंहिंखे ॼणी न कंहिं मां ॼाओ उहो वहदहू ला शरीक आहे हाणे पाण में मुस्लमान पिया सलाह कनि त ज़रूर बादशाह पुछंदो त ईसा जे बारे में छा था चओ हाणे असां चवंदासीं त ईसा अलाह जो बानू आहे त बादशाह कावड़जी वेंदो हाणे छा कजे बादशाह ज़रूर पुछंदो कूड़ बि कोन्हे ॻाल्हाइणो ॻाल्हि बि हक़ीक़ी करणी आहे सुभान अल्लाह सभिनी चयो त इन महबूब जे ग़ुलामनि जे अंदरि हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु बि हुयो जाफ़र केरा जेको अबू तालिब जो बचड़ो आहे मुंहिंजे सोने अलीअ जो बिरादर आहे हैदर करार जो भाउ आहे मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जो सौट आहे सभिनी चयो त हे जाफ़र तूं ॻाल्हाए नजाशी जेकियूं तूं ॻाल्हाए जेॾी महिल मुस्लमान आया
नजाशी बादशाह जे बारगाह में अची पहुचाहिन त नजाशी पुछा करण लॻो त तव्हां छा था चओ, छो पंहिंजो अबाणो मके जो शहर छॾे छाजे करे हिते आया आहियो? त हज़रत जाफर बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु कहिड़ो जवाब ॾिनो? वो जवाब काबिल तवज्जो। ए बादशाह, असां जाहिल कौम हुयासीं, असां बुतन जी पूजा कंदा हुयासीं, असां मुर्दार ऐं दूध खाईंदा हुयासीं, व नातिल फवाहिश बेहयाई जा कम कंदा हुयासीं, व नक़तउल अरहाम मिटियूं माइटियूं छिनी छॾींदा हुयासीं, व नसीउल जिवार पाड़ेसिरुनि सां बुरो सलूक कंदा हुयासीं, वयाकुलुल कवी मिन अद्दईब असां मां जेको सघारो हुयो ताक़त वारो हुयो सो ज़ईफ़न खे कुचलींदो हुयो। फकुन्ना अला ज़ालिका असां इन हाल में हुयासीं, इन तरह सां असांजी ज़िंदगी गुज़री रही हुई। हत्ता बअसल्लाहु इलैना रसूला। ओ बादशाह, असांजो वक्त इए पे जहालत में गुज़रियो त रब करीम असां ॾे पंहिंजो प्यारो पैगंबर मिठो मोहम्मद करीम मोकिलियो। असां उन जे नसब खे बि सुञाणूं था त आला ज़ात जो आहे, सही असां उन जे सच्चाई खे सुञाणूं था जो कॾहिं ज़बान मां उन कूड़ न ॻाल्हायो आहे। असां ॼाणूं था त अहिड़ो अमानतदार आहे जो उन कॾहिं बि अमानत में कंहिंसां ख़यानत कान कई आहे। सही असां ॼाणूं था सुञाणूं था नबूअत जो ऐलान त हाणे कयो अथई, पर असां अॻे खां वठी सुञाणूं था त उहो ॾाढो पाक दामन आहे। ओ बादशाह, उन दिलबर मोहम्मद करीम जे असांखे इहो सबक़ सेखारियो त अल्लाह हिकु आहे, अल्लाह हिक जी पूजा कबी, टे ख़ुदा नाहिन, बुत मबूद कूड़ा आहिन, बुतन जी पूजा न कबी, ठिकर ऐं पत्थर जी ठहियल मूर्ति जे अॻियां सिर निगू न कबो, ईसा खे ख़ुदा जो पुट न चइबो, मरियम खे ख़ुदा जी ज़ाल न चइबो, इहे बि अल्लाह जा बाना आहिनि। रब रब आहे जेको वहदहू ला शरीक आहे। व अमर बिसिद्क़िल हदीस महबूब अमर कयो आहे त ॻाल्हायो त सच ॻाल्हायो। व अदाइल अमानती महबूब असांखे अमर कयो आहे त अमानतूं धणियुनि ताईं पहुचायो। अमानत न खाओ, क़बूल आहे। महबूब असांखे अमर ॾिनो आहे सिलत रहमी, सिल रहमी कयो, माइटी ॻंढियो, बिरादर खे छिनो न, माइटनि खां टोड़ियो न। माइटियूं तव्हां छा कंदा आहियो? हा साईं छा कयां पर ज़ाल राज़ी नथी थिए। हा अॼुकल्ह मर्दनि जूं पॻूं आहिनि मायुनि जे मथां, जेसी ज़ाल नथी अमुर ॾिएसि इजाज़त ॾिएसि तेसी ताईं माइटी बि नथो करे। हा लॻी न दिलि सां। हुस्निल जवारी मदीने वारे साईं असांखे अमर कयो आहे त पाड़े वारनि सां भला हलो। तव्हां पाड़े वारनि सां कीअं हलंदा आहियो? रेडियो खे फुल आवाज़ कयो, टीवी जो आवाज़ फुल ॾियो त भली पाड़े वारनि जी निंड फिटे। ईअं कंदो छा था चओ? पाड़े वारनि सां सुठो सलूक। वल कफ़ अनिल महारिम हराम कमन खां रुकजी वञो, बुरी नज़र खां रुकजी वञो, नापाक खाधे खाइण खां रुकजी वञो, बेहयाई जे कमन खां रुकजी वञो। मदीने वारे साईं असांखे अमर कयो आहे त रत न हारियो। सुबुह जो कावश अख़बार त पढ़ियो त सॼी खूननि सां भरी थी। हा
केतिरो तो रत हारजे। ओ मुसलमान, हिकिड़े मुसलमान के सॼी दुनिया जा माण्हू अगर साज़िश करे क़त्ल कनि न त हिकिड़े खून जे ॾोह में सारी दुनिया वारनि खे रब जहन्नम जी बाहि में उछलाई छॾी। रब जो खून जो रब वटि एतिरो क़द्र ऐं शान। अॼु छा खूनरेज़ी आम जाम थी वई आहे। वनहाना अनिल फवाहिशी, मदीने वारे साईं असांखे मना कई आहे बेहयायुनि खां, गुनाहनि खां, बुरायुनि खां, बेहयायुनि खां। मुंहिंजे सोणे लजपाल नबी असांखे मना कई। व अमरना बिस्सलात वज़कात, महबूब अमर कयो आहे त निमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो। हाँ, ओ मुंहिंजा पिरी प्यारा, निमाज़ पढ़ो जो महबूब जो अमर, ऐं मालदार आहियो त ज़कात ॾियो। ऐं महबूबन करीमन असांखे मनो कई आहे व क़ज़फिल मुहसना, कंहिं पाक दामन न्याणी जे मथां कूड़ो इल्ज़ाम न मयो। जे अॼुकल्ह कारे कारी जो रवाज आहे, हीअ कारी आहे। हाँ, हण बंदूक, हण गोली। हिते अल्हम्दुलिल्लाह जेक बाबा ज़िले लाड़काने ज़िले जा बि घणा दोस्त वेठा आहिनि। भली ख़ुदा जो वास्तो अथव, कारे कारोकारी जे ख़िलाफ़ उठी आवाज़ बुलंद कयो। इहा जहालत आहे, कूड़ी रस्म आहे। इस्लाम इन खां मना कई आहे, जेको इस्लाम जे तालीम मुहम्मदी जे सरासर ख़िलाफ़ ॻाल्हि आहे। ओ बादशाह, ओ नजाशी, जॾहिं असां पंहिंजे उन सोने नबीअ जी इन तालीम ते अमल कयो त इहे मके वारा असांजा दुश्मन थी विया आहिनि। इहे असांजे रत जा प्यासी बणिजी विया आहिनि। ए नजाशी, इहे छा कंदा आहिनि जो परंदड़ टांडण जे मथां असांखे सुम्हारींदा आहिनि, असांखे सख़्त ईज़ा ॾींदा आहिनि, असांखे पत्थरनि सां मारींदा आहिनि, असांखे हथनि पेरनि खे ॿधी करे मके जे पथरेली ज़मीन ते गिलींदा आहिनि। पोइ असांजे सुहिणे नबीअ असांखे फरमायो त वञो, नजाशी आदिल बादशाह हुआ, अदल इंसाफ़ वारो हुआ, वञी उन जे छांव में मुंहिंजे दीन जे मथां अमल कयो। ओ बादशाह, असां तुंहिंजी तारीफ़ ॿुधी तुंहिंजे मुल्क में आया आहियूं। हाणे ही असांजे दुश्मन टोले वारा मोटी असांखे वठण आया आहिनि। हिननि जी मर्ज़ी आहे त असां वरी बुत परस्ती शुरू कयूं, हिननि जी मर्ज़ी आहे त असां वरी उहे ज़िनाऊं ऐं शराब ऐं बेहयायूं शुरू कयूं, सो असां खां थी न सघंदो। ए बादशाह, असां तुंहिंजे साम पिया आहियूं, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। जेॾी महिल हज़रत जाफ़र बिन अबी तालिब इहे लफ़्ज़ फरमाया आहिनि त ओॾी महिल नजाशी जे अखियुनि में लुड़क अची विया। चवण लॻो त भला उन नबीअ ते जेको कलाम नाज़िल थियो आहे उन मंझो कुझु तव्हांखे यादि आहे? उहो क़ुरान कुझु यादि आहे? सुभान अल्लाह। मुस्नद अहमद बिन हंबल जा लफ्ज़ आहिनि त हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु मरियम सूरत जूं इब्तिदाई आयतूं पढ़ियूं आहिनि। काफ़ा या ऐन साद, ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन खफ़िया। ओ महबूब, हिन किताब जे अंदर मुझे बाने ज़करिया जो ज़िक्र कर। जेॾी महिल पंहिंजे रब खे होरिया होरिया सजड़ा कयई, ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजा वार अछड़ा थी विया आहिनि, मुंहिंजी घर वारी ॿुढड़ी थी वई आहे, मां पीर मर्द बणिजी वियो आहियां। ओ मुंहिंजा मौला, मूंखे पाण वटां को औलाद बच्चो अता कर। जेॾी महिल हज़रत जाफ़र इहो क़ुरान जूं आयतूं आशी जे अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा, ज़ारो ज़ार रोअण लॻो। हदीस पाक जा लफ़्ज़ था अचनि त उहे जेके राहिब ईसाई पादरी वेठा हा किताब खोलियूं, एतिरो रुना जो उन्हनि जा किताब पुसी विया हलिया।
बादशाह नजाशी जे अखियुनि में ॻोढ़ा वहनि पिया जे वरी त क़ुरान पढ़ी ॿुधा केॾो मिठो कलाम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह। नजाशी चवण लॻो त ओ मक्के वारो तव्हां कूड़ायो मुहम्मद सच्चो आ मुहम्मद जा ग़ुलाम सच्चा आहिनि मुहम्मद सच्चो आ मुहम्मद जो दीन सच्चो आ मुस्तफा जो क़ुरान सच्चो आ। आख़िर इहो नजाशी मुस्लमान थियो। हाँ पो जॾहिं नजाशी वफ़ात कई हुई त इहा ॻाल्हि ॿुधी अथई नजाशी वेठो हबश में हुयो पर महबूब जा लुड़क मदीने में वहनि पिया असाबनि जो सोना छो था रो पिया पाण फरमायो त मुंहिंजो ग़ुलाम नजाशी हबश में वफ़ात करे वियो आहे हाणे सिफ़ूं सिधियूं कयो त हुनजे जनाज़े जी निमाज़ पढ़ंदो। हीअं पर्दा खॼी विया हिजाब खॼी विया जबल पहाड़ विचों हटी विया हीअं नजाशी जो जनाज़ो मुंहिंजे दिल पर मुहम्मद जे अॻियां अची वियो महबूबनि हुनजे जनाज़े जूं तकबीरूं पाण आयूं। मुंहिंजे सोणे सां जे मुहबत जो इज़हार कयई त महबूब बि पंहिंजो वड़ मल्हाए ॾेखारियो कि न